जागरता मेम हलायूं था त ॿारनि खे पेरेंट्स खे चवंदा त पंहिंजनि ॿारनि खे स्कूल में प्राइमरी सरकारी स्कूल में दाख़िला कराइनि। पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध। असांजे ज़िले जे ऑफिसर साईं अनीस रहमान जलबानी सां इहो माना जागरता मेम हलायूं था त पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िला करायो। पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध। अब पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो। मां बि सरकारी स्कूल में पढ़ियो आहियां। हिते वॾा टैलेंटेड उस्ताद आहिनि, न सिर्फ़ु सुठो पढ़ाइनि था बल्कि उन्हनि वटि ॿियो बि टैलेंट आहे। पंहिंजे ॿारनि खे नंढड़नि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो ऐं इहो पक कयो त रोज़ स्कूल अचनि, रोज़ स्कूल अचनि ऐं गिदामड़ी रोज़ न खाइनि। हा, गिदामड़ी सोरे, आमरी सोरे। बाबा पंहिंजनि ॿारनि खे स्कूल में दाख़िला करायो, सरकारी स्कूलनि में तालीम आहे। तव्हांजे ॻोठनि में शौर अची वेंदो, तव्हांजे ॿारनि खे पढ़ाईंदो त मानो तव्हांजे ॿारनि अॻिते मुस्तक़बिल में शौर अची वेंदो तव्हां वटि। महिरबानी करे सरकारी स्कूलनि में ॿारनि खे पढ़ायो। असां इहो जागरता मेम था हलायूं ज़िले जे ऑफिसर जे तरफ़ां त की भई पंहिंजनि ॿारनि खे स्कूल में सरकारी स्कूल में दाख़िला करायो। पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध।